सेनेट खां पोइ 27 आईनी तरमीम मंज़ूरी लाइ क़ौमी असेंबली में पेश। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त दुनिया जे ॿिनि मुल्कनि में जजनि जी मुक़ररी अदालती कमीशन ज़रिए कई वेंदी आहे। कॾहिं वज़ीर आज़म त कॾहिं वरी को सरकारी ऑफिसर पाण मुरादो नोटिस जे वर चढ़ी वेंदो आहे। कॾहिं मौशूमी निज़ाम खे तबाह कयो पियो। पाण मुरादो नोटिस जो इख्तियार ख़त्म करे हिकु तरीक़ो वाज़े कयो वियो आहे। आर्टिकल 200 में तरमीम खां पोइ जजनि जी बदिली जा इख्तियार जुडिशियल कमीशन हवाले कया विया आहिनि। आईनी अदालत सां अदालतनि जो वक़्तु ज़ाया न थींदो। आईनी तरमीम सां चीफ जस्टिस ई आईनी कमीशन ऐं इदारनि जी सरबराही कंदो। तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त 27 आईनी तरमीम जी मंज़ूरी जमहूरियत लाइ सोग जो ॾींहुं आहे। जमहूरियत खे दफ़न करण लाइ तरमीम पेश कई पई वञे। तारीख़ में पहिरियों भेरो बाकू में वेही तरमीम मंज़ूर कराई वई आहे। कानून साम्हूं जवाबदार थियण कानून जी बालादस्ती आहे। दुनिया जी कहिड़े सदर वटि छूट आहे। ज़ाती मुफ़ादनि लाइ क़ाइम इमारतनि खे माण्हू ग़ुलामी जी अलामत समझदा आहिनि। आर्टिकल 176 में तब्दीली करे चीफ जस्टिस जो उहिदो ई ख़त्म कयो वियो आहे। मुखालिफ़ धुर खे जमहूरी अमल जी का बि ॼाण नाहे। तहरीक इंसाफ जे दौर में पार्लियामेंट जे तक़दुस जी लताड़ कई वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के 27 आईनी तरमीम ते एतमाद में वरितो। पीपल्स पार्टी MNA शाज़िया मरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अफ़गानिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाकिस्तान सहकार लाइ तयार आहे। पाकिस्तान केतिराई भेरा अमन दुश्मन कार्रवाइनि खे मुंहुं ॾिनो आहे। हथियारबंद फ़ौज बहितरीन पेशवारानी कारकर्दगी सां दुश्मन जे इरादनि खे नाकाम कयो। पाकिस्तान दुनिया खे ॾेखारियो त पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती लाइ हर क़ीमत अदा कंदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि लाइ ॿाहिरि मुल्कनि जूं कोशिशूं साराह जुगियूं आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस तरफ़ां वाना कैडेट कॉलेज अंदर मौजूद 3 ख़ारजी दहशतगर्दनि जो घेराव बरक़रार। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त कैडेट कॉलेज में मौजूद टिनी दहशतगर्दनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां ॿुधाए पियो वञे। दहशतगर्द अफ़गानिस्तान मां मुसलसल हिदायतूं वठी रहिया आहिनि। ख़ारजी हिकु इमारत में लिकियल आहिनि जेकी कैडेट्स जी रिहाइशगाह खां तमामु घणो परे आहिनि। कैडेट्स जूं हयातूं बचाइण लाइ इमारत जे क्लियरेंस खे महारत सां मुकमल कयो पियो वञे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल सफ़ीर आसिम इफ्तिकार जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्द टोलनि जे ग़ैर क़ानूनी हथियारनि ताईं पहुच पाड़ेसरी मुल्कनि लाइ सीधी रीत ख़तरो आहे। दहशतगर्द अफ़गानिस्तान मां खुलेआम कार्रवायूं करे रहिया आहिनि। तस्दीक थियल इतला आहिनि त उहे हथियार दहशतगर्दी जे मक़सदनि लाइ पाड़ेसरी मुल्कनि में स्मगल करण जी कोशिश कई पई वञे। आलमी बिरादरी खे दहशतगर्द ग्रुपनि हथियारनि ताईं पहुच रोकण लाइ असराइता क़दम खणे। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम ली जो चवणु आहे त निशानेबाज़ी में महारत फ़ौजी तरबियत जो बुनियादी मक़सदु रहणु घुरिजे। 45 पाकिस्तान आर्मी राइफल एसोसिएशन सेंट्रल मेट जी पुॼाणी वारी तक़रीब फील्ड मार्शल जी ख़ासि महिमान तो शिरकत। फील्ड मार्शल आर्मी चीफ आसिम ली जी मिलिट्री कॉलेज झेलम जे 100 साला तक़रीबन में ख़ासि महिमान तो शिरकत। सैनिटरी यादगार ऐं कॉलेज म्यूज़ियम जो इफ़्तिताह। कॉलेज जे 1 सदीअ जे ख़िदमतनि ऐं मीरास खे भेटा पेश। फील्ड मार्शल शहीदनि जी यादगार ते गुलनि जी चादर पिणु चाढ़ी।
पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सरबराह जुल्फकार अली भुट्टो जे पगदार पुट मीर मुर्तजा भुट्टो कतल केस जे अपीलन जी ॿुधणी 2 डिसंबर ताईं मुलतवी। एडवोकेट फैसल सिद्दीकी जी गैर मौजूदगी सबब सिंध हाई कोर्ट केस जी ॿुधणी मुलतवी कई। वक्ती चीफ जस्टिस निमास नींदे चयो आहे त हाई कोर्ट जी इहा सभ खां पुराणी अपील रहिजी वई आहे, घटि में घटि उन खे त हलाए वञे। मुस्लिम लीग नून जो सेनेटर इरफान सिद्दीकी लाडाणो करे पियो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मुस्लिम लीग नून सरबराह नवाज़ शरीफ ऐं ॿिनि पारां संदसि लाडाणे ते दुख ऐं अफ़सोस जो इज़हार। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प भारत सां नए वापारी मुआहिदे जो ऐलान करे छॾियो। संदसि समड़ाहे तो भारत सां वापारी मुआहिदो माज़ी खां मुख़्तलिफ़ हूंदो। भारत मरहलेवार रूस खां तेल जी ख़रीदारी ख़त्म करे रहियो आहे। अमरीका कंहिं बि वक़्तु भारत खां टैक्स घटि करे छॾींदो। भारत हिन वक़्तु खेसि पसंदि नथो करे, पर जल्दी भारत खेसि पसंदि करणु लॻंदो। ट्रम्प सचिव कोर खे भारत लाइ अमेरिकी सफ़ीर मुक़ररु करे छॾियो। शहदादपुर में पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब फौत थी वियल उस्ताद जाम मसीह चकरो जे पार्सन जो लाश रखी दड़ो। हाला चौक ते टायरनि खे बाहि, ट्रैफिक मुअत्तल। पार्सन जो चमड़ाहे तो पुलिस एहलकार उस्ताद खे बिना जवाज़ तशद्दुद करे क़त्ल करे लाश अस्पताल में छॾे विया। मामले जी जांच करे मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ फरहम कयो वञे। उबाड़े भरिसां रौंधी जे कचे में शहर ऐं सीलरा धुरेन में तकरार तां हथियारबंदनि जी फारिक में ज़ख़्मी थियल नौजवान फौत। ख़ैर मोहम्मद सीलरो रहीमयार खान अस्पताल में ज़ख़्म जा सूर नसंदे दम ॾिनो। तकरार में सीलरा धुर जे माझी विलनि जो अंग वधी 5 थी वियो। रुस्तम मेचो कार इल्ज़ाम हेठि औरत क़त्ल। कोट होड़ान शहर में हथियारबंदनि गोरी शर खे क़त्ल करे छॾियो। पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में वनडे सीरीज़ जी पहिरीं मैच थी रही आहे।